बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजहरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सोजहरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो जो ॻोठ गणगी जे सिंध हाउस ते ग्रीन स्टार NGOs जे तरफ़ां हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई। मशहूर मारूफ डॉक्टर अशोक कुमार मरीज़न खे चेक कयो, मरीज़न जो मुफ़्त एक्सरे पिणु कयो वियो। ग्रीन स्टार जे अॻवान शकूर अहमद कोलाची, गणगी जे सोशल वर्कर डॉक्टर इमदाद अली शेख सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो, ॻोठनि जा काफ़ी मिसकीन माण्हू गुरबत सबबि इलाज कराए नथा सघनि, तंहिं करे असां ॻोठनि में वञी मरीज़नि जो मुफ़्त टेस्टूं ऐं इलाज कंदा आहियूं त जीअं को बि माण्हू इलाज खां महरूम रही न सघे। ग्रीन स्टार जे तालुक सां गवर्नमेंट सिंध जे तालुक सां लॻी वई आहे। हिते जेको आहे अब्दुल शकूर कोलाची जेके असां सां राब्तो कयो, मां हितां जो डिस्पेंसर आहियां, हिते ॻोठ जो डिस्पेंसर हितां जे TB जे चेस्ट जे तक़रीबन थधि जे करे इन शइ जे करे जेको आहे चक लॻे पियो, बाबा हिते छाती जा डॉक्टर छाती जा मर्ज़ घणा आहिनि, उन जे करे असां हिनखे घुरायोसीं। हिन नाते कैंप कई, अॼु एक्सरे वग़ैरह TB जे कैंप लॻल आहे, NGO जी तरफ़ां लॻल आहे ऐं उन सां गॾु सपोर्टेड असां गॾु गवर्नमेंट बि आहे। डॉक्टर साहब बि असां आहे, डॉक्टर अशोक कुमार तलरेजा साहब जेको डिस्ट्रिक्ट TB कोऑर्डिनेटर आहे, उहो बि असां सपोर्ट में आहे। मतिलबु असां कैंप लॻी वई आहे, उहा मर्सी कॉप जी तरफ़ां लॻी वई आहे ऐं उन सां गॾु सपोर्ट असां वटि गवर्नमेंट जी बि आहे।